सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु धाबे जी स्पेशल इकोनॉमिक ज़ोन जे पीड़ जो पथर रखंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त धाबे जी मंसूबो 5 अरब अमरीकी डॉलरनि जी सीड़पकारी ऐं 1 लख मुलाज़मतूं पैदा कंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त मंसूबे सां मुआशी तरक़ी ऐं ख़ुशहाली में इज़ाफ़ो ऐं सरकारी ऐं ख़ानगी स्टेक होल्डर्स विच में सहकार पैदा थींदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत धाबे जी स्पेशल इकोनॉमिक ज़ोन मंसूबो पाकिस्तान जो सभ खां वॾो मंसूबो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करिया आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु धाबे जी स्पेशल इकोनॉमिक ज़ोन जे पीड़ जो पथर रखंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त धाबे जी मंसूबो 5 अरब अमरीकी डॉलरनि जी सीड़पकारी ऐं 1 लख मुलाज़मतूं पैदा कंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त मंसूबे सां मुआशी तरक़ी ऐं ख़ुशहाली में इज़ाफ़ो ऐं सरकारी ऐं ख़ानगी स्टेक होल्डर्स विच में सहकार पैदा थींदो। वॾे वज़ीर जो चवणु हो त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत धाबे जी स्पेशल इकोनॉमिक ज़ोन मंसूबो पाकिस्तान जो सभ खां वॾो मंसूबो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करिया आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु धाबे जी स्पेशल इकोनॉमिक ज़ोन जे पीड़ जो पथर रखंदो। वॾे वज़ीर जो चवणु हो त धाबे जी मंसूबो 5 अरब अमरीकी डॉलरनि जी सीड़पकारी ऐं 1 लख मुलाज़मतूं पैदा कंदो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद आहे कराची खां चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, वधीक छा चवणो हो सिंध जे वॾे सैयद मुराद अली शाह जो? बिल्कुल सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध हुकूमत पारां शुरू थींदड़ धाबे जी जेको स्पेशल इकोनॉमिक ज़ोन आहे उनजी पीड़ जो पथर रखंदो। ऐसी में इम्कान आहे त 5 अरब जेके अमरीकी डॉलर आहिनि उनजी सीड़पकारी थींदी। 1 लख खां वधीक जेके माण्हू आहिनि उनखे नौकरियूं मिलंदियूं। वॾे वज़ीर चवनि त मंसूबे सां माशी तरक़ी ख़ुशहाली में न सिर्फ़ वाध थींदी बल्कि सरकारी ऐं जेके ख़ानगी स्टेक होल्डर आहिनि उन्हनि जे विच में सहकार पैदा थींदो। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत धाबे जी स्पेशल इकोनॉमिक ज़ोन जेको मंसूबो आहे उहो पाकिस्तान जो सभ खां वॾो मंसूबो हूंदो। वॾे वज़ीर इहो चवणु आहे त धाबे पीर जो जेको मंसूबो आहे उनमें खाम माल ऐं जेको दरामद आहे उहो पोर्ट कासिम खां आसान रसाई थोरे ख़र्च जा जेके मामला आहिनि उन्हनि में घटिताई ऐं वक़्तु बचत थींदी। सम्झी चवणो त कराची जो एयरपोर्ट ताईं जेका धाबे जी ज़ोन जेका रसाई आहे उहा पिणु आसान आहे। अहिड़ी तरह सां परॾेही जेके वापारी सीड़पकार ऐं इंसान खे महफ़ूज़ सफ़र पिणु मुमकिन थी सघंदो। वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे त धाबे जी जेको इकोनॉमिक ज़ोन आहे उहो शहर ताईं उनखे रसाई मिलंदी। अहिड़ी तरह सां मुल्क जो जेको विच ओभर वारो जेको इलाइक़ो आहे उन्हनि ताईं सामान जी जेका मुंतक़िली एक्सपोर्ट में न सिर्फ़ु वाधारो थी सघंदो बल्कि इहा ज़ोन जेको हुन लाइ आइडियल लोकेशन आहे। संदसि चवणु आहे त मंसूबे जी जेका इक़्तिसादी तरक़ी ऐं परॾेही जेका सीड़पकारी आहे मुक़ामी सनअतकारनि खे इन हवाले सां फ़रोग़ ॾियण जे हवाले सां डिज़ाइन कयो वियो आहे। इन हवाले सां मुख़्तलिफ़ शोबनि जे हवाले सां जदीद तरीन जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे साज़गार जेको कारोबारी माहौल आहे उहो मुहैया कयो वेंदो। ऐं इन बुनियादी तौर ते जेको धाबे जी इकोनॉमिक ज़ोन आहे उनजो मक़सदु इलाक़ाई इक़्तिसादी तरक़ी ऐं ख़ुशहाली में जेको नुमाया किरदारु आहे उहो अदा थी सघंदो। अॼु बाज़ारि तौर ते परॾेही वज़ीर इन मंसूबे जो इफ़्तिताह कंदो। हुन में बुनियादी तरह इब्तिदाई तौर ते 1530 एकड़। ठीकु आहे।